जय झूलेलाल। मां निर्जा चेतवानी अॼु तव्हांखे हिकु आखाणी ॿुधाईंदसि, भलाई बुराई। हिकु दफ़े हिकु डाकू मरणी हालत में इस्पताल में दाख़िल थियो। ॾाढी तकलीफ़ हुअसि। इस्पताल जे जिन वार्ड में हू दाख़िल थियो, हुते हिकु दयावान नर्स कमु कंदी हुई। नर्स जी सुठी सेवा ऐं संभाल जे करे डाकू जी हालत बहितर थींदी वई। इलाज जे दौरान डाकू जे मन में हिकु वीचार आयो त हिन नर्स खे किथे न किथे त ज़रूर ॾिठो आहे। जॾहिं ही थोरो ठीक थियण लॻो त हिन नर्स खे पुछाई, मूं तोखे किथे ॾिठो आहे? नर्स जे सवाल जो जवाब ॾियण बदिरां माथे में मुश्की उतां खां हली वई। डाकूअ जे वर करे पुछण खां पोइ बि नर्स को बि पूरो जवाब न ॾिनो। डाकूअ जी ॾाढी चाहना हुई त नर्स जी पूरी सुञाणप मिले। आख़िर में हुन नर्स खे चयो, हाणे जेकॾहिं तूं मूंखे पंहिंजी सुञाणप न ॾींदीअ त मां टिपो ॾेई आपघात कंदुसि। नर्स ॾकी वई ऐं हुन लाचार थी दुख भरे आवाज़ में चयो, भाउ, मां हिकु विधवा भेण आहियां। तो ही मूंखे विधवा कयो आहे। हिकु राति तूं ही डाकू थी असांजे घर आए। मूंखे रस्सीअ सां ॿधे मुंहिंजे अखियुनि अॻियां मुंहिंजे पतीअ जो खून कयो हुओ ऐं मुंहिंजे घर जो सभु कुझु वठी मूंखे सूनो करे छॾियो। जॾहिं तूं हिन इस्पताल में आए त मूं तोखे भर वक़्तु सुञातो। चाहियां हां त तोखां बदिलो वठी सघां हां, पर अंदर मां हिकु आवाज़ आयमि त बुराई जे बदिले भलाई हुअण घुरिजे। हिन करे मां तुंहिंजी सुठी संभाल करे सच्ची शेवा करे तोखे जल्द ठीक करण जी कोशिश कयमि। मेरा कपिड़ा साबुण सां ई धोइबा आहिनि। उन तरह बुरे माण्हुनि खां सुठो बर्ताव कबो आहे त संदसि मन बि साफ़ थींदो ऐं पाण बि ॿियनि खां बुराई जे बदिले भलाई कंदो। भलाई कंदे त भलो तुंहिंजो थींदो। भलाईअ जा भाणा धणी तोखे ॾींदो। जय झूलेलाल।